दुनिया जरूरत जिंदगी ऐं दीन मकसद जिंदगी है। डॉक्टर बनजण, इंजीनियर बनजण, ऑफिसर बनजण, ब्यूरोक्रेट बनजण, MA BA MBBS LLB पास थियण जरूरत जिंदगी है। लेकिन कुरान जो कारी बनजण ऐं दीन जो आलिम बनजण मकसद जिंदगी है। मदरसा हिन उम्मत जा मुहसिन आहिनि जेका हिन उम्मत के मकसद जिंदगी फराहम करे रहिया आहिनि। हे मदरसा हिन उम्मत जा मुहसिन आहिनि जेका हिन उम्मत के इमाम फराहम करे रहिया आहिनि। हे मदरसा हिन उम्मत जा मुहसिन आहिनि जेका हिन उम्मत के नबियन जा वारिस उलमाए इकराम फराहम करे रहिया आहिनि। हे मदरसा हिन उम्मत जा मुहसिन आहिनि जेका हिन उम्मत के काइद, रहबर, रहनुमा फराहम करे रहिया आहिनि। बदकिस्मती असांजी जो असां मौलवी के मस्जिद जे मुसल्ले ते इमाम त क़बूल कयो आहे, पर अॼु ॾींहं ताईं असांजे मुआशरे, असांजी सोसाइटी मौलवी के आलिम के पंहिंजो काइद, रहबर ऐं रहनुमा तस्लीम नाहे कयो। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियन जा वारिस आहिनि। उलमा सिर्फ उम्मत जा इमाम नहा, उलमा सिर्फ मस्जिद जे मुसल्ले जा वारिस नहा। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियन जा वारिस आहिनि ऐं नबी हिन उम्मत जा इमाम भी हो त नबी हिन उम्मत जा काइद, रहबर, रहनुमा, अगवान सरवान भी हो। जीअं हिन उम्मत मस्जिद जे मुसल्ले ते मौलवी के पंहिंजो इमाम क़बूल कयो आहे, जेॾी हिन उम्मत मौलवी के पंहिंजो काइद, रहबर, रहनुमा तस्लीम कयो, उन्हनि अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो कानून जरूर नाफ़िज़ थींदो। अॼु इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में स्कूल जे मेन दरवाजे ते इक़रा त लिखियल आहे, इक़रा त लिखियल आहे, इक़रा त लिखियल आहे। पर जॾहिं उहो इक़रा वारो दरवाज़ो क्रॉस करे इक़रा वारी बिल्डिंग में दाख़िल था थियूं त अंदर ABC ऐं D थो फराहम कयो वञे। ABC ऐं D जी तालीम ॾिनी थी वञे, अंग्रेज़ जी तालीम ॾिनी थी वञे। असां अंग्रेज़ी तालीम जा मुखालिफ न आहियूं, लेकिन अंग्रेज़ी तालीम ज़रूरत जिंदगी आहे ऐं दीन मकसद जिंदगी आहे। स्कूलन जे दरवाजे ते इक़रा त लिखूं था, लेकिन हिन उम्मत के, उम्मत जे मासूम ॿारनि खे, पंहिंजे मुस्तक़बिल जे मेमारनि खे असां इक़रा लफ़्ज़ जी माना, मफ़हूम पढ़ाइण जे लाइ ऐं समझाइण जे लाइ तयार न आहियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी इब्तिदा थी ही त उहा इक़रा सां थी ही। इक़रा जो लफ़्ज़ ॿुधाए थो त जेकॾहिं तोखे तालीम हासिल करणी आहे त पोइ कलामुल्लाह, अल्लाह जी तालीम हासिल कर, छो त इहा ई तालीम आहे जेकी तोखे दुनिया में भी कामयाबी जी ज़मानत फराहम थी करे त आख़िरत में भी कामयाबी जी ज़मानत थी फराहम करे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, कुरान अल्लाह नाज़िल फरमायो ऐं कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब खयो। अल्लाह के भोतार खां, के सरदार खां, के खान ऐं नवाब खां तालीमी कॉन्फ्रेंस आहे। अल्लाह कुरान मजीद के नाज़िल फरमायो ऐं रब कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पाण खयो। कुरान जी हिफ़ाज़त रब के खान खां, के नवाब खां, के भोतार खां, के सरमाएदार खां नाहे कराई। कुरान नाज़िल भी गरीबन में थियो, कुरान आहे भी गरीबन में ऐं क़यामत जे सुबुह ताईं कुरान रहंदो भी गरीबन में। अॼु ॾींहं ताईं कुरान जे नुज़ूल खां वठी करे जेकॾहिं कुरान जी चौकीदारी कई आहे त गरीबन, मिस्कीनन, हारिन, मज़दूरन, यतीमन जे पटन कई आहे। जेको रब झिरकीअ जेतिरे पखीअ अबाबील खां दुनिया जी ताकतवर तरीन फौज अब्रहे जे मुक़ाबले में पंहिंजे घर काबतुल्लाह जी
थो उहो ही रब फाटल कपड़न वारे खां पेरन उघाड़े खां चंदे जे टुकरन ते पलजंदड़ एक गरीब मिस्कीन हारिय यतीम जे पुट खां कुरान जी हिफाजत कराए रहियो आहे। इहो कुरान जो मौजूज़ो आहे। नारे तकबीर, अज़मत कुरान, मकाम कुरान, नारे तकबीर। कुरान मकसद है जिंदगी, दीन मकसद है जिंदगी, दुनिया जरूरत है जिंदगी। जेकर इकरा के समझणो, जेकर इकरा के पढ़णो त पोइ कुरान पढ़णो पवंदो, पोइ कुरान समझणो पवंदो, पोइ कुरान ते अमल करणो पवंदो। जेकर तालीम हासिल करणी हो त पोइ अल्लाह जे तरफ़ों नाज़िल थियल कुरान के समझणो पवंदो। इन इकरा जो मफ़हूम अगर हिन उम्मत के फराहम करे रहा आहिनि त हिन उम्मत जा मुहसिन मदारिस फराहम करे रहा आहिनि। मदारिस जा मुहसिन आहिनि, मदारिस हिन उम्मत जा मुहसिन आहिनि। जगह हिन उम्मत के अल उलमा वरसतुल अंबिया जा मिस्दाक, नबियन जा वारिस उलमा इकराम फराहम करे रहा आहिनि। जी मस्जिद जे मुसल्ले ते मौलवी के कबूल कयो, जी निकाह में मौलवी के कबूल कयो, जी जनाजे में मौलवी के कबूल कयो, जी ईद जे इज्तिमा में खुतबे नमाज में मौलवी के कबूल कयो। अब जेकॾहिं मस्जिद में को अची वञे वॾेरो साहब भोतार सरदार त पोइ मौलवी साहब खे छा चइबो? साईं थोरो साइड कर, भोतार साहब आयो आहे, नमाज उहो पढ़ाईंदो। जी अबा निकाह में यारी दोस्ती हुई, SSP साहब के दावत ॾिनी से SSP साहब भी अची वियो। शादी जी तकरीब में छोरे जी शादी ही पाणे मौलवी साहब साइड ते थी, SSP साहब निकाह पढ़ाईंदो। पढ़ायो SSP साहब का निकाह, जेकॾहिं ॿिए ॾींहुं माई न भॼेव त मूंखे चइजो। ईद जे इज्तिमा में MNA साहब अची वियो, मौलवी साहब पढ़े थी। MNA हा, मुंतखब नुमाइंदो हा, पार्लियामेंट जो मेंबर हा, वज़ीर। मौलवी साहब ईद जो खुतबो अॼु तू न चवंदे, ईद जो खुतबो अॼु MNA साहब चवंदो, ईद जी नमाज अॼु MPA साहब पढ़ाईंदो। अबे जो जनाज़ो SHO सां यारी अची वियो, अबे जे जनाज़े में SHO सां मौलवी साहब परे थी, SHO आयो आहे, थाणेदार आहे। जी हिन उम्मत मस्जिद जे मुसल्ले ते इमामत जे लाइ दुनियादारन के मुकाबले में, ब्यूरोक्रेट्स के मुकाबले में, सरदारन के मुकाबले में मौलवी के मुसल्ले ते पंहिंजो इमाम कबूल कयो। जहनी हिन उम्मत पंहिंजो काइद रहबर रहनुमा उलमा के कबूल कयो। अल्लाह जो कसम उन्हनि अल्लाह जे धरती ते कुरान जो आदिलाना निजाम जरूर नाफिज थींदो। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। उलमा जो हथ मजबूत कयो। हे आलिम नबियन जा वारिस आहिनि, हे आलिम हिन उम्मत जा मुहसिन आहिनि, हे मदारिस हिन उम्मत जा मुहसिन आहिनि। मदारिस जे खिलाफ कंहिं बि साज़िश के कबूल न कंदासे। जेकॾहिं कंहिं माईअ जे लाल मदरसे जे तरफ़ मेरी अखणी ॾिठी, पंहिंजी जान सां इंशाअल्लाह मदारिस जो तहफ़ुज़ कंदासे। मां जेको चयुमि अल्लाह से मंजूर मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। इस्लाम जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद।